कराची के अक्सर इलाइक़नि में तेज़ बरसात, बिजली जो निज़ाम धरम बरम। 100 खां वधीक फीडर टिप थियण खां पोइ शहर जे अक्सर इलाइक़नि में बिजली बंद थी वई। कोरंगी, सदर, शारा फैसल, मलीर, एयरपोर्ट, फिटाइयाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ मींहुं। मॉडल कॉलोनी, नॉर्थ नाज़िमाबाद, गुलिस्तान जौहर, गुलशन मेवात, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में शदीद बरसात। शाह फैसल कॉलोनी, कालाबोट, कायदेआबाद, महमूदाबाद, कयूमाबाद ऐं अख्तर कॉलोनी में तेज़ बरसात। रोडनि ते पाणी बीहजी वियो। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। सिविल अस्पताल जे वार्ड 3 में पाणी दाख़िल थी वियो। सिंध के मुख्तलिफ शहरन में बरसात। कश्मीर, जोधी, रतुदेरो, अगड़ा, सिजावल चूणे जो, फरीदाबाद, सीधा रोड में मींहुं पियो। पटीदन, दोदापुर, नवा जतोई, कुंभ, पकाचांग, बाधी ऐं भरपासे में बरसात पई। बुछेरी, ठारू शाह, दरिया खान दरी, कुबो सईद खान, गौसपुर, कोटलालू ऐं ॿियनि शहरनि में बि मींहुं। कणक, मटर, सरैतूं ऐं ॿियनि फसलुनि खे नुक़सान। जो बाकी सियासी जमातें हैं वो सियासत अवाम की खिदमत के लिए नहीं, वो नफरत और तकसीम का सियासत कर रहे हैं। अपने आप को इस मुल्क पे चौथी बार मुसल्लत करना चाह रहा है। नून लीग ॼाणे थी त ॾखण पंजाब उन्हनि जे हथनि मां निकिरी चुको आहे। मियां साहब खे पंहिंजी कुर्सी जो उल्को आहे। ई शींहुं न बिलो आहे। छा आवाम बुज़दिल ऐं ढिढणे खे वोट ॾींदो? मियां साहब चाहे थो त रायविंड में वेही नतीजा तयार करे। शाह महमूद कुरैशी 5 सालनि लाइ नाअहल करार। इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन जारी करे छॾियो। शाह महमूद कुरैशी के साइफर केस में सज़ा आयल आहे। शाह महमूद कुरैशी 2024 जे आम चूंडनि में हिस्सो नथो वठी सघे। इलेक्शन कमीशन मूजिब आईन जे आर्टिकल 63(1) तहत शाह महमूद कुरैशी खे नाअहल करार ॾिनो वियो।